नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त दादू ज़िले में DEO मुक़रर न थियण ख़िलाफ़ PA अलफ़ मेड़ तरफ़ां एजाज़ चांडियो अब्दुल समद बुगियो जी अॻुवाणी में मेड़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो धरणो आयो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था आमिर जी रिपोर्ट में। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मेड़ में प्राइमरी टीचर एसोसिएशन जे तरफ़ां एजाज़ चांडियो अब्दुल समद बुगियो ॿियनि जी अॻुवाणी में वॾे तादाद में उस्तादनि सैयद अली असगर शाह स्कूल खां मेड़ प्रेस क्लब ताईं DEO दादू मुक़रर न थियण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते उस्ताद अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 महीननि जे अंदरि दादू ज़िले जो DEO मुक़रर न कयो आहे, जंहिंजे करे उस्तादनि खे तमामु घणा मसाइला दरपेश आहिनि। असीं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वज़ीर तालीम खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द दादू ज़िले अंदरि DEO मुक़रर करे उस्तादनि जा मसइला हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। आमिर तीणो, अवामी न्यूज़ में। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।